जी गुलमणी जी जेकी कहाणी खईंसीं उन जो ॿियो पार्ट अची वियो आहे शहज़ादो बहादुर नाले सां। सो नालो हिकु ई जाइ ॿई नाला आहिनि। हीअ कहाणी चालू था कयूं। मां तुंहिंजी धीअ पर अवल मूंखे मारे मुंहिंजे मां उहे पोइ अञा मथां तूं जे साम्हूं थी पिया आहियां मां जे मथां साम्हूं थी पिया रब नाराज़ थी पई वरी पोइ मां सां बि बेअदबी कयां न जॾहिं तूं मुंहिंजे महबूब सां विड़े मां तोसां विड़ां मां तुंहिंजी अदब थी कयां पोइ मूंखे मारे पोइ मुंहिंजे महबूब हथ में ठीकु आहे। जमल जो बहादुर बादशाह जी थी खिड़की जो लाथई त उहा ॾाइण उहा ई जीअं हिन खां ॿार कसी तस्वीर हिनखे ॾिठल हुई न सुबुह चए पई मां हिन खां प्लान थो वठंदुसि छा चयो हिन खां मां हिसाबु वठंदुसि। जॾहिं जो हुन बहादुर बादशाह जो दर जो लाथई त ॾाइण जी हिन तस्वीर ॾिठी त गीसियूं कंदी उस्ताद कंदी पहिरें माना उघाड़ी गीसियूं कंदी बांपड़ा ॾींदी पेरनि ते किरी पई त ॾाइण जी धीअ चए मथां हथु अम्मा तूं त खाइण जा दाबा पई ॾे की पुट मां तोखे चयोमि त को जवान हिकु ई मूंखे ज़िंदगीअ में गॾु अचे मुंहिंजी ॿाह वरी उहो हीउ शख़्स भई अम्मा तोखे कीअं पियो ख़बर की जंहिं महिल ॿार खयो हुई मूं वटि ॾिठो हुई मथे त मुंहिंजी नज़र हुई सिधी अथई सुबुह जो टियों बाख फुटी पई त मां तस्वीर सुञाणा हुई तस्वीर सुञाणिया थी मूंखे ॿियो शक न इहो बि थिए थो ॿी ॻाल्हि मूंखे इहा आहे त पलवण खां बिना मुंहिंजे महलात बि हज़रत न आहे जेको पखी ॾिजंदो आहे हिते बि मुंहिंजे मथां मारो हूंदो उहो ई पुॼंदो आत्मा जो बचो कीअं आयो आत्मा जो बचो कीअं आयो आहे चई मां पोइ त तूं त ख़ुशि नसीब आहे तोखे अहिड़ो वर ख़ुदा ॾिनो तूं त ख़ुशि नसीब आहे तोखे अहिड़ो वर ख़ुदा ॾिनो आहे जेको हुन हाल जो हाज़ुर ॾाइण खे चई हाणे हीअ धीउ बि मां तोखे ज़ाल कर ॾिनी चई मूंखे ज़ाल ॿाल जी ज़रूरत न आहे मूंखे तुंहिंजे रवनि जी ज़रूरत आहे जंहिं लाइ मां आयो हुअसि बसि राति रहो सुबुह जो हुन ॻोठ में हासट थी विझां सुबुह थी वञे ॻोठ में हासट विझे दुकानदार शहर में मुल्क माण्हू अवाम भॻ हलियो इज़राइल हेॾो केरु बीहंदो ताकिया रव जा खणी अचे हीअ पहुची की हाणे खुर्जियूं घोड़नि जूं घोड़े जेके रव में भरे थी ॾियां पोयों मां ज़ाल बि चाढ़े थी ॾियां धीउ मुंहिंजी तुंहिंजी ज़ाल आहे चई सही आहे पर इहो चईंदा भाउ अवलो वक़्त ते किथे बि अबो करे सॾु कयां मां तो वटि पुॼंदुमि छा चईंदुसि अबो करे सॾु कजां मां तो वटि पुॼंदुमि किथे बि ॾुखियो वक़्तु अचे की हूअ ॾाणी पोइ छा चइबो चाची जा मासी हा मासी सही आहे ॾिठी अदा हीअ रवानी थी पई जेकी हुनजी ज़ाल हुई बादशाह जी धीउ जेकी ज़ाल हुई पहिरीं उहा शाम सुबुह राति जंहिं महिल ॿिया सुम्हनि हीअ चओ आटी दग ते हीअ ॾिसे पोइ हुनखे भेनर चवंदा दी तूं ग़लती कई न अधे खे भाॼियूं ईअं चवंदियूं न अधे खे तो चयो न त वञ न त न वञा चया दी जवान वीहूं बि मुड़ुस पूरियूं कंदा आहिनि हिन बाबे जो ॾुख बर्दाश्त न करे सघियो बाबे सां हालत थी पर इहा मूंखे पक आहे चङा ई यारो आहे मरंदो कोन चढ़ंदो ईंदो हिते पोइ 5 ॾींहं गुज़रिया 10 ॾींहं कुझु ॾींहं गुज़रिया जॾहिं घोड़ो पंहिंजी बादशाही में आयो त सवक कोह ते फुरड़ाट पवणे पंहिंजे घर कुतो बि भौंकंदो आहे सवक कोह ते फुरड़ाट पवणे त उहो डुकी वञे वाघ वती त ज़ाल खे थो चए त सौट जे जी तूं त रवा अचा न अम्मा जे लाइ हाणे थिया चई रव जी मालिकाणी बि गॾाई वती तूं त रवा अचा रवनि जी मां मालिकाणी बि वती वियो आहियां अदा जीअं जो आया दादा ख़ुशि नसीब जेकी ख़ुशी गुज़री हिनजी रवा त समूर न पाता हल ख़ैर आहे जेको टाइम गुज़रियो पियो हिननि जो उते बादशाह खे पुटु हिकु अलाए कुझु उहो वफ़ात करे जिथे हिन जो मुक़ाम हो त एॾियूं बलाऊं जो केरु कुल्हे ॾियण लाइ तयारु न हुजे छा केरु न हुजे कुल्हे ॾियण लाइ तयारु न हुजे असुल पा ख़ुदा चाचा जेको कुल्हो हुजे सो तोड़ निभाए जनाब ईअं हूंदो आहे न चइबो आहे तूं वठि जनाब में न चवंदो आहे ॿियो कमु चवंदा त वारो कर वठि जनाब न चवंदा आहिनि हा जेको कुल्हो हुजे सो तोड़ निभाए हाणे त केरु एतिरा आवाम हुजे जेको अकुलकी जो कमु न पियो करे दफ़नायूं लाश वेठा आहिनि ऐं न जनाज़े निमाज़ पढ़ी आहिनि हाणे कुल्हो केरु ॾे बादशाह रोअण लॻो अड़े अबा तूं हिकिड़ो ई अबा पार पी कढंदो आहे न अबा तूं हिकिड़ो जे ॿियो को भाउ हुजे या त गेले सेले खणी हलिया मुक़ाम ताईं अवाम त ॾाढो थो ॾिसां अवाम त ॾाढो थो बहादुर जो बाबा असां तुंहिंजा बच्चा आहियूं न पर नौकर ई नौकर तूं असांखे ज़ालूं जो ॾिनियूं आहिनि बच्चा आहियूं न दिन मों त तोखे पुट थी पियासीं न बिल्कुलु बिल्कुलु जॾहिं मुंहिंजी ज़ाल जो भाउ आहे त मुंहिंजो भाउ आहे न अॼु अबा अॼु तुंहिंजो भाउ त बिस्मिल्लाह पोइ देरि छा थी 4 ॼणा आहिनि 4 पवा खट जा हिन खणी रहणो पियो
उतो एतिरो आवाम हुजे कांधी हुजे जेको रस्ते में जाइ न हुजे हिक ॿिए कुल हुजे वञनि पिया रस्ते ते खिंडर था वञनि पिया रस्ते ते खिंडर बाक़ी इहो चए त मिसाल फलाणे मुक़ाम फलाणे इलाइक़े में आहे इलाइक़ो हुनखे ॿुधाए हे रवां न थी थिए पलवान चारई जवान पंहिंजे मुंहं सां स्पीड वधाईंदा पिया वञनि पिया कांधी हटंदा 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 जॾहिं मुक़ाम ते पहुता सिज बि हटी बाक़ी बचियो वञी कांधीअ जहिड़ी का शइ कोई थी हथे सां खणा हिननि जो ॾिठो त मुक़ाम अहिड़ो आहे त क़बरूं को सवा ॿुधी साईं उथी वे न ईअं न कर न उथी वे न कचहरी आहे घणे की रखां मथे मथे उथ उथी वियो कचहरी ॿुधियो था जॾहिं त मुक़ाम जो पहुता त भाउनि जो भाउनि खे ॾे ख़बर आहे हिते पहुता त कांधी ईंदा सिज लही वियो चवंदा आहिनि अदा सिज लही वियो मक़सदु आहे सिज लथो कांधी हुजे असां न हुजनि कांधी कोन असांखे कांधी न आहिनि त हाणे 4 पर राति जा पहर पूरो कयूं 4 ॼणा सुबुह ते भाउ खे मोकिलींदासीं कोडर खणी त सामी खणंदा ईअं भाउ खे कीअं सही अदा बहादुर ॻाल्हि पई सही आहे 4 ॼणा वेही विया 4 पर राति जा सुम्ही पिया ॾिठनि हा भले हिकिड़ो देव अचे थो पियो 2 डंडा तेल सां ॿधा पिया नचंदो कुॾंदो अचे थो पियो माना मुक़ाम ख़तरनाक बलाउनि जो जंहिंजे करे माण्हू न आया हाणे उथी वियो गुप्त ॿुधो ते उथी वियो ॿुधी भाउ अदा हे साईं 4 टे ॼणा सुम्ही पिया पंहिंजो कुझु बचाया ॻाल्हि घोटे माण्हू वरी कहिड़ी ॿुधी मुंहिंजा भाउ था करणा अदा देह अचे थो पियो डांस सिखंदो हिन चयो हाणे कुझु खिरे बि इन मज़ा आहे क़रीब जे मथां लटो त जाम रखिबो आहे न क़रीब जे मथां लटो जाम रखिबो आहे पोइ लटो पंहिंजे मथां विझी पासे में लिकी वेही रहियो त ॾिसूं त अचे थो छा थो करे ॾिसूं त अचे त छा थो करे जमल जो हे जो आयो त डंडा हुन पंहिंजे चेल में छोड़े हिकिड़ो मथनो रखे ॿियो पेरनो रखे त बादशाह जो पुटु उथी हुन सां ॻाल्हाइण लॻो कंहिंसां देह ॻाल्हाए उहो हाणे सॼो लॻा ॾिसे थो पियो खट हेठां वेठो मुक़ाम माना लटे जा रॾियूं वरी जो पेरनो रखे त वरी मथां न रखे वरी लाश जो लाश हिन चयो कम ई ॻाल्हि भली थो करे हीअ त कमु भलो पियो साईं सिख्या ॾिनई त हीअं करिणो पवंदो जेॾी महिल डंडा हुन चेल सां ॿधी हुन 2 हथ निंडे ॿारहं को खणबो आहे जेका शइ मुक़ाम माना जनाज़े खईं जंहिंमें जनाज़े खे मथे जो खए थो मथो में ठकायो तलवार करे रहे त मुंडी लाहे हुन हथ 2 हिन में जनाज़े में छा मुंडी लाहे हुते त डंडा हुन चेल में छोड़े हिकिड़ो मथनो रखे ॿियो पेरनो रखे त भाउ कलमो भरियो थी दादा तूं हिते कीअं भाकुरे पइजे ॿाहिरि पाण में बादशाह जो पुटु भाकुरे पइजे वरी जो डंडा उछली त हो बि लाश वरी साॻो लाश जो लाश थी हीअ कमाए छॾी डंडा पंहिंजे चेल में ॿधी त सिख्या थी वई त तॾहिं सुम्ही उथारी ॿिए खे अदा तूं उथ हा ॿियो जो छो त ॾिसी परनि जो राग पियो थो परनि जो राग पियो थो हले मुक़ाम जे ॿाहिरां दस्तगिरी ड्रोही कढियूं भाउ जे हाणे तलवार हिन जे रान में जेकी जिथे किथे कमु पए ॾे औज़ार न हो ते बि हुनजा हुयो फिजी करण जो हुनखे न ई न अदा हे जो वञे त परनि जो राग जिथे राग थींदो आहे न उते माण्हू जो हुंब में उते ख़बर हुजे रौं शहर जा इहो न ॾिसंदा पासे में केरु रौं शहर में सभु के हाणे पासा ॾींदो टपंदो हुन देव जो को मुर्शिद हुयो जेको 2 पासे सेज खट सां ज़मीन सां लड़के पई उन जे खट हेठां किरी हाणे अॻी चकर देह जो डंडो कसे त चओ पचो देह घुरी त अहिड़ा इंसान जा बचा हिते आया आहिनि जेकी हेॾियूं स्पीड वारा आहिनि वॾा ताक़त वारा आहिनि हेरास पैदा थियल हुयो हेरास हुननि खे पैदा थियल हुयो पोइ जंहिं हुन ॾिठो त मुंहिंजो पहर पूरो थियण वारो जॾहिं हकल जो कढाए त ॿिया देह त हेरास में उॾिया हलिया विया जेको मुर्शिद उन खईं ॾाढी वे कुते या पुछ काॾे विझे कीअं मुल्क गिराबाद कयो अचे हुन इलाज मिंथूं ॿाहूं छॾींदो मां कोन हिन चयो हाणे मुर्शिद रब जी ज़ात जे पासे उमाणियल आहे महबूब आयल आहिनि मूंखे पसंदि आहे मुर्शिद ज़ात अहिड़ी आहे बाक़ी हिनखे सज़ा हिन जे मुरीदनि खे ॾियां साईं खे छो ॾियां देवनि जो बि त मुर्शिद न लक़ब कहिड़ो आहे लक़ब अहिड़ो आहे सज़ा ॾियां मुरीदनि खे हिनखे छो ॾियां चई साईं ॻाल्हि ॿुधो तूं देव जो मुर्शिद आहे हितां खां वठी फलाणे जे बादशाही ताणी पंहिंजी बादशाही ताणी चई हिकिड़े पासे ॾों देव बीहंदा ॿिए पासे ॾों परी बीहंदियूं कां टोली करे हथनि खे मुंडरा ॾेई विच ते गिलमो छा बि उन में गुलाब जा गुल हूंदा पोइ सुबुह ते असां टपंदा तव्हां गुल उछलिजो जंहिं महिल बादशाह तव्हांखे चए तव्हां वञो उन महिल तव्हां हर शइ पंहिंजा पटियूं हलिया वञो भई सणक तव्हांजी ठहियल हिकु पासे परियूं ॿिए पासे देह सणक ठहंदी न हथ सां कहिड़े जल बीहंदा त माना
इहो मुर्शिद माना हले पियो। हाँ तो माना मुरीदनि खे सदा ॾिया मुर्शिद ई छोड़िया मुरीद त मुर्शिद खे सम्झ कि भाई कम ई सोलो मां शाम को हींअर हुन ॿार खे तो अचे दे पर ज़ात लथी जेकी सड़क ठही वई परन ते वञी सड़क ठही ॿी न विच ते गिल्म विछारिजी वई जेका गुलाब जा गुल उछलनि अॻुवाटे जेको सुबुह ते बादशाह टपनि जेको गुल हणंदसि पोइ इन खां पोइ पंहिंजो हर को पंहिंजे हिसाब सां हले वेंदो। इहे थी विया ॿ। जंहिंमहिल टियों जो आहे त ॾिसंदा हा टे देह न विढ़ंदा अचनि था पिया मंझिड़ो चए थो मूंखे इंसान जो हॾड़ो ॾिजो जो मां थोरो पाणी चूसण जो छा माण्हू मां कॾहिं खाधो न आहे हिन सां अॻिते लड़ाई कयां न त हे टे मां हिकिड़ो भाउ खे कीअं उथारींदुसि पोइ हिते ऐं मुंहिंजा भाउ ॿिनि सां विड़ी अचे मंडे खे वरितोसीं लतूं मुकूं चए अलाह खे मञ चए तूं हॾो बि पे मूंखे सॼो खा जे पंहिंजे मुर्शिद खे मञ मुंहिंजी ज़िंदगी बचा बसि मां तोबा खे अॻिते यार तोबा तूं न का ईअं कर जेको हिते गैराबाद आहे बूढ़ो आहे गंद आहे अहिड़ो मुक़ाम कर सुबुह ते खीर हारे मेड़ी दरगाह जेकी मुक़ाम में आहे इनखे अहिड़ो तयारु कर सुबुह ते खीर हारे मेड़ी अहिड़ो फर्स्ट क्लास कर इहो ठीकु आहे केरु आयो के नलको आयो के नुखां थी के बदनो आंदो मुंहिंजा भाउ के ॿुआरो ॾिनो के बूढ़ो पटियो पर जे अंदरि में शीशो थी वई जॻह हाणे पर कयो छो चोथों जो बहादुर बादशाह जो जमल जो सुतो वेठो त वेहण में अची हलड़े बहादुर कंहिंखे बाबो सॾु कंदो हूंदो त पुट बहादुर घोड़ो सॾु कंहिंखे सॾु कंदो मां हिते रहिजी वियुसि छा चयईंसि मां हिते रहिजी वियुसि बाबा साईं कंहिंखे सॾु कंदो त पुट बहादुर त मां उथी घोड़ो सॼींदो हूंदो पर केतिरा ॾींहं बहादुर ॾिंगा ठिकर हिते तूं रहिजी त बाबा साईं केरु सॾु कंदो हूंदो इहा पोइ शाइर बि इश्क उथारींदो आहे कलाम बि जेको मौलूद बि इश्क कंदो आहे पीउ जो हिन जो कहाणीअ में कलाम चए थो शाइरी पाण ठहंदी पई अचे हिन खणी कलाम चालू कयो पीउ जे ॾुख मंझा त मां ग़लती करे वेठो आहियां ग़लती आहे मुंहिंजी वॾी ग़लती बाबा साईं ॾुखियो पाण त बि मूंखे कई हुई पोइ कैंसर परी परनि जी परी सरदार हुई ककू देव बादशाह हुयो देवन जो पोइ हुन ककू देव बादशाह जे जलसे में अवाम आयो अवाम में हुनजो परिन जो देवन जो आयो त हुन में कैंसर परी हुन पसंदि कई त हुन दिलि घुरियो त इन सां मां निकाह कया कंहिं चयो ककूअ देव बादशाह अचे पोइ कैंसर परीअ खे चई त तूं मूंसां शादी कर कैंसर परी चयो त ककूअ देव ख़ुदा तोखे मिल्कियत ॾिनी तोखे बादशाही ॾिनी आहे पर मां तुंहिंजे लाइक़ु न आहियां मां तुंहिंजे लाइक़ु न आहियां की अॼु मुंहिंजो जलसो आहे मुंहिंजी माना महिमान नवाज़ी आहे को वक़्तु आहे मां तोखे हासिलु कंदुमि मां तोखे ज़ाल करे घर विहारींदुसि की जेको वक़्तु आहे उन वक़्त खे ॾिठो वेंदो उन वक़्त खे ॾिठो वेंदो अदा हीअ उॾाम हली वई पोइ सर्चूं साड़ियूं पिया चवनि अड़ी हे तोखे बादशाह आहे तोखे त बंदि कराए छॾींदो की उहा बंदि सही आहे मुंहिंजी जॾहिं दिलि ई नथी कढे त मां हिन सां कीअं गॾु गुज़ारींदसि जिते मुंहिंजी दिलि कढे त मां उते मिल्कियत आहे त पोइ कहिड़ो फ़र्क़ु पियो पोइ 70 साड़ियुनि सां उहा कैंसर परी उॾामक वही पे हिन उन जाइ ते कलाम कयो ॾुख जो कलाम हो त चंद्रवाणे जे राग ते मींहुं वसे पियो बाक़ी पीउ जे इश्क जे कलाम ते परी उॾंदी अॻिते उहा न उॾी सघंदी न पीउ जो कलाम अहिड़ो कस्टम हो जो कैंसर परीअ वधीक आवाज़ न ॿुधी सघी जेके झड़प ॾेई बहादुर बादशाह मथां लही पई छा थी पई लही पई की इंसान जा बचड़ा वधीक न चओ के ॾुखायल जी हिया न फाटी पई हुनजो बहादुर बादशाह जो कैंसर परी खे ॾिठो त पीउ वारी ॻाल्हि ॾिसिजे त इश्क साम्हूं अचे इश्क कबो न आहे लॻी वेंदो आहे थी वेंदो इश्क इंसान जे वस में न आहे उहो डिघो रसो आहे यार जंहिंखे फासाए हा इश्क खे डिघो रसो आहे जंहिंखे फासाए पर खे चई तव्हां वञो मां हिन सां गॾु चई बा अधेयारा वेठा आहिनि घर कीअं हलो सुबुह ते चई सुबुह जी ॻाल्हि आहे त मां सींध मां वार पटे वार इन दॿले में विझी चई विच सींध मंझि रखी ऐं उतो वार खे पटे पंहिंजे वारनि में फासाए वार खे रखी ॿाहिरि थोरो सिजे तो ॾींदे मां 70 साड़े थोरो पुॼंदो वार मुंहिंजो वारनि में विझी उतो हथ सां ईअं ॿाहिरि पटे वार हुनखे सिज खे तओ ॾेखारिजांइ दॿले में कढी मां हली वञां हिते सही आहे परी वेंदी रही त हुन खां पीउ बि ॾिसी वियो ॿाहिरि बि ॾिसी वियो चए किथे आहे कैंसर पर किथे आहे कैंसर पर ॿाहिरि जो छा त चई था बहादुर ॾे हवालु निंढो बहादुर बादशाह हुयो सलाह उन खां पुछंदा हुया अकुलमंद अकुल चया था मुंहिंजो अकुल हाणे ॿियो कोन्हे मूंखे कैंसर परे ॾस ॾियो तुंहिंजो भाउ पागल थी वियो आहे हा अलाए छा ॾिठो त हाणे कहिड़ी ख़बर पए ॿुधाए ख़बर त ख़बर पए न पोइ
भाउनि चयो तो छा कयो सिंध चए मां जेको आहे मुक़ाम दरगाह जे गैराबाद जी आबाद कयो चए भलो कमु कयो तो फ़ाइदे वारो भाउ तूं छा कयो पर में चए मुंहिंजी इहा सड़क अथई टोटल मुंहिंजी इहा सड़क अथई भाउ तूं छा कयो ॿिए छा कयो धंधा हा ॿिए चयो था मुंहिंजो भाउ जेको जहिड़ो कंदुसि चए हा जा जहिड़ो कीअं मोल कीअं जहिड़ो कंदुसि ॾिसजांइ अदा डंडा मथनि पेर न विधई त कलमो भरियो थी पियो हाणे हेठिया 4 सॻा 3 भाइर चोथों थियो वेगो बार बादशाह जो पुटु ऐं बहादुर केरु वठी हले मां न थो त मां कैसर परी ते हिन भाउनि पाण सलाह कई त ड्रामो ठाहियूं अहिड़ो कूड़ हणो जेको असां गॾिजी घर त हले न हे अॻिते वञी हिकिड़ो मोटियो त अस्सलाम वालेकुम मालिक सलाम भाउ सां ड्रामो थो ठाहे चए था कैसर परी रस्तेदार मिली मूंखे चई बहादुर बादशाह ॻोठ वठी वियो मां ओॾे थी हलां सरतनि सुधी चई अॻ में मां पोयूं तव्हां तूं हले कोन पियो मुंहिंजे घर वई आहे त मां पुॼा न उते छो बीठा अदा बहादुर बादशाह अॻिते रहनि सुठो आधी राति गुज़री जॾहिं त बादशाह सलामत मुलनि ॾे त सुबुह साधु रच जो हलंदासीं मुक़ाम ते ख़त्म बस करा मुला 2 रुपयनि लालच ख़ातिर निमाज़ बादशाह जे दर ते जे पढ़ियनि पेट लालच सुबुह जो जमल निकितो बादशाह जो मुला वठी निकितो त हिन जे जॻह ताणी परियूं बीठियूं सड़क ठाहियूं हैरान हुजनि भणा असांजी आके त खाइजी पर हे हीअं कीअं कीअं पचंदासीं जेको ख़लकूं बीठियूं त घड़ी सां गुज़री कला राति जो पर गुज़रियो सुबुह ते वरी हो मोटिया भेण वज़ीर त हिकु ॿिए चवनि त मुला था चवनि त बादशाह सलाम तुंहिंजा 4 पुट विया वेगा न्याणा तुंहिंजो पुट बि हिन सां गॾु आहे ईअं कीअं हूंदो चए ईअं आहे ॾिसंदो विच सां कमु अचनि था पिया देह परी हुननि 5 खे गुल पे ॾिसनि जीअं मुर्शिद चयलो जॾहिं जे पहुता त हाणे विछियल मोल पीउ पुट जो पीउ ॾाढो जहिड़ो थियो त हुनजी ज़िंदगी मोटी आई पीउ खे जो भाकुर हुजे त पीउ हेरा सघंदो पुट भाकुर न पाए मथां पाण में गॾु चवंदा देह सां खाई वञनि की बाबा अध्यार में भलाई तूं जंहिंमहिल चवंदे तंहिंमहिल वेंदा की मूंखे इहा ख़बर हुजे मां साजरी चवां पर खे चई तव्हां वञो पर देह खे त परियूं पे उॾा मगे हलिया विया सणक पटी विया घर जा ज़ाल खे चई ॾिसो कैसर परी मुंहिंजी हाणे हुनखे ख़बर ई न वीचारी त छा ॿुधाए कैसर परी त कान आई त सही हुनखे ज़ाल खे धमाको ॾिनई ये मोटी आहे त ज़ाल खे चई ॾे ख़बर कैसर परी जी बादशाह खे ठीकु चई सौट मिठड़ा हिते केर बि कोन आयो आहे चई तूं कूड़ थियो न चई तूं कूड़ थियण जंहिं मूंखे महबूब करे ॻोठियो उहा त कूड़ कोन हूंदी ॾहण वारी धीउ जे नाले चई उहा मूंसां कीअं कूड़ हणंदी मूंखे भाउनि जो चयो त घर आई थिए सौट जी कैसर परी ॾस ॾे त हुनखे जो वराए बार बार ज़ाल ते ज़ोर रखे की सौट मां तोखे ॾिसां तूं वस में न आहे तोखे इश्क आहे बाक़ी मुंहिंजो ख़ुदा करणु अर्ज़ु इहो आहे तूं रहंदे बि कोन हिते पर मुंहिंजे माउ वटां सीधो पोइ वञा ॿिए पासे छो जो चइनी ज़िलनि जो अमां पाणी पियूं वेठी आहे हुनखे ख़बर आहे थी सघे मथां नाले जी ख़बर हुजेसि थी सघे उते खणी पूॼा वई वञी वाह जी सलाह ॾींदी छा चई वाह जी सलाह ॾे दग त ॾसींसि न मुंहिंजा भाउ हे रवानो थी पियो हाणे जंहिंमहिल पंधु रवानो थी पियो त हुनखे इश्क खे ख़बर कान्हे तलवार उहा ई रान सां ॿधी पई हुजे तलवार उहा ई रान सां ॿधी पई हुजे हिन किरी हाणे ससु जो घर त वेझो हुयो जॾहिं हुन जाइ ते पहुतो त ससु हिनखे चयो त वॾा पेर कया अथई भला अॼु न्याणा मुंहिंजा की मूंखे ॿी का बि ॻाल्हि न आहे मूंखे कसर परे ॾस ॾे ॾिठे हीना हाल लटा उथी बि न ॾिसां उथी बि न ॿुधी कचेरी सुर सां चई हिन हीना हाल जो ॾिठई मटियल सफ़ा थी चरियो मानी खां राति रो कैसर परी मूं वटि ईंदी सुबुह मुंहिंजी संग ते हाणे सर्दी आहे मुंहिंजी आण मानी खाई ड्रॉ कया मानी मां तो वटि ई खाधी आहे मानी सानी खाई पी ड्रॉ की चरियो जा राति रहो रुगो राति वेही गुज़ारी हुन कचेरी खां मथां अची वञी सॼी राति ससु ऐं न्याणो हो वेठा आहिनि ॼाटो वेठा आहिनि ॾाइण सां न्याणो वेठो आहे काॾो वेंदी हेॾो वेंदी की मूंखे ॿुधाए तो वटि कीअं आई भला जेको मक़सदु ॻाल्हि पुछियो वेंदो आहे न अॻिले खां तो वटि कीअं आई मूं वटि जा हेॾां अचे कैसर पर तो वटि कीअं आई जी बादशाह जो पुटु वफ़ात कयो जेको असां उते हुन कहाणी ॿुधायसि तोखे छा ॾिनई छा चई पर हलंदे महिल
हल जी वो त मूंखे वार ॾेई वई जेको मुंहिंजे गीसे में पियो आहे जी बसि चयोमांइ न मूंखे ख़बर ई न मूं कंहिंसां पहिरीं ॻाल्हि कई त तुंहिंजी मां न्याणे सां गॾु आहियां बहादुर बादशाह सां मां गॾु आहियां चई वार पट चई वार पट हाणे हिते न पट घर वञी पट वार छा चईसि घर वञी पट दुश्मन न ॾिसनि चई ठीकु आहे अदा आहे त रवान थी पियो निकिरी पियो पोइ हिते जॾहिं घरनि जे वेझो आयो कुझु मंज़िल हुयो त हिन चयो हाणे हीअं कयां मां कई सरपरी घुराया हिते छा कयांसि घुराया हिते त पोइ कचहरी कंदा खल में पंधु नथो निकिरे इश्क न पोइ बीहंदे न चाचा इश्क न पोइ बीहंदे जंहिं महिल वार पटे विच सिंध में रखी उतां सिधो हथड़ सां पटे ॿार सिज जो तौजो ॾेखारे 70 साल सिधी कैंसर करे पहुची पोइ मुंहिंजा माउ पीउ मूंखे हिते छो घुरायो अथई पंहिंजे घर छो न पोइ घुराए की आशिक ॻोल्हे लहंदा आहिनि घर में वेठे न घुराईंदा आहिनि इश्क इहो पंधु कराईंदो आहे पोइ हुनखे ॿुधायां त मूंखे इहा ग़लती थी वई आहे मूंखे ख़बर आहे मूंखे यादि कयो हिते पइजी वियो हुन इहा बि न ॿुधाए त कोई ॾाइण मुंहिंजी ससु आहे इहा बि न ॻाल्हि न कयसि इश्क ॿिए पासे हुजे ई कोन काॾे ॿुधाए जेको इश्क जिते उते उहा ॻाल्हि कनि तारीफ़ उहो ई कंदो न यादि ई न हूंदी न हुनखे सर्तियुनि खे चई हाणे तव्हांजी मुंहिंजी यारो यारी आहे सर्तियूं साड़ियूं चयो आहे की घटि वधि बशक जो मुंहिंजो मुड़ुसु अॼु बि आहे सुबुह बि आहे हाणे चए थो त पंधु हलो नथो छॾे त मां गॾिजी हलां कचहरी कंदा कैसर परी बहादुर बादशाह हथ हथ खे ॾेयूं अचनि था जंगल मां कचहरी कंदा कंदा अचनि था का मंज़िल करे जॾहिं पहुता अचे सिज लही वियो त बहादुर बादशाह थियो कैसर परी मुंहिंजा महबूब तूं सुम्ह तुंहिंजे मथां मां पहरो ॾियां हो चयो मुंहिंजा महबूब बहादुर बादशाह तूं सुम्ह तुंहिंजे मथां मां पहरो ॾियां त राति गुज़रे सुबुह वई अॻिते त कैसर पई त हाणे पहरो छा जो आहे मुंहिंजी लट जी छाल वॾी डिगी आहे मथां विझी भाकुर विझी लत ॾे सुम्ही था पियो वाही अलाह सुबुह जा भाग सुबुह वाही अलाह अचे ठीकु आहे बहादुर बादशाह कैसर परी मोहबत कंदे कंदे सुम्ही पिया निंड पइजी आहे केॾो बि निंड में भाकुर पर ज़ाहिर हथ छॾी वेंदा हिक ॿिए खां परे निंड पए खां पोइ मिसाल में आहे न मिसाल में पासो फिरी जंहिं महिल पासो फिरी वियो कैसर परी जे मुंहं तां लटो परे थी वियो जे बाहि बर जे एतिरो उन हसन जी लाट ज़ाहिर थी अचे निंड पिया न भई ककूदे बादशाह नौकर चाकर सां वञे पियो हिनखे बुख लॻी ॾाढी जे वज़ीर जे जी हिते लाॾू के शर बिरोई इन्हनि में को घटो खणी आहे माण्हू हुजे जा भला झड़प में चई खणी आहे बाहि टिमकाई थी पई यार ड्रो कयूं बुख था मरूं छा चई ड्रो कयूं बुख था मरूं ककूदे बादशाह जो वज़ीर जमल जो लही हेठि फर्श ते आयो ॾिठे त वाह वाह सुभाणे अलाह जिन जे कढ ककूदे बादशाह कढियो इंसान जे ॿचिड़े जे भाकुर में सुती पई आहे छा सुती पई आहे भाकुर में सुती पई आहे हुन वरी बहादुर बादशाह कैसर परी जे मथां साॻो लटो जो वराए त हुन हुसन खे अड़ अचे वई त हुसन विसी वियो लटो जो मथां परदो अचे त मथे मोटी त कूड़ ऐं सच ॻाल्हाइण जो फ़र्क़ु अची वेंदो आहे ककूअ ते अचो त वज़ीर छा वटि खणी आए जिते कुझु न सही आहे कुझु न हीअ शइ माना कूड़ बावड़े त हुन चयो तूं बावड़ाए थो ॻाल्हि का ॻाल्हि फ़ाइदे वारी आहे न ॻाल्हि फ़ाइदे वारी आहे तूं ॻाल्हाइण में कूड़ो माण्हू विचड़ंदो आहे फासंदो ककूअ ते घणो लहण जी कोशिशि कई हेठि हो झलींदो रहे वज़ीर जीअं झलींदो रहे तीअं ककूअ ते ज़ोर रखियो लहण त जॾहिं लही उन जाइ ते आहे त सुभाणे अलाह उहा करी पैसा कैसर परी त इंसान जे ॿचिड़े सां जंहिं महिल हुन चंपो हणारी चारी कई आहे त जीअं हुनजी मोहबत ॾिठी वज़ीर हुनखे बाह मोटी कंहिंखे वरितई बहादुर ककूअ ते खे चई ॻाल्हि ॿुध इश्क वारा मरंदा न आहिनि ईज़ा सदमा ॾिसंदा आहिनि तूं बादशाह हुआ असां तोखे पंहिंजे हूंदे खाइण न ॾींदासीं बाक़ी वधीक नतीजो रब जे हथ में आहे हिन जो लिखी में ईंदी आहे त असां छा था करे सघूं मां त घणी कोशिशि कई पर नसीब में सदमो थो हुनखे असां छा था नौकर करे सघूं तुंहिंजे आॾो की पोइ छा कयांसीं हुन घणी कोशिशि कई जंहिं महिल बहादुर बादशाह खे बाहि मुंहिंजो वरितई हुन खाइण जी कोशिशि कई अचे नौकर लॻी पिया ककूदे बादशाह खे त जेका खाओ न रहम थी हुननि जी जोड़ी जो गॾु ॾिठई फिराए जो उछिड़ीनि अलाए कहिड़े गार में बहादुर बादशाह जी ज़रूरी उथारे कैसर परी खे जंहिं महिल कैसर परी खे उथारे त भले वञ भले उहो ई बादशाह जे हथ में ककूदे जे बादशाह जे हथ में जीअं खां रूपोश वाणियो भॼे कलमे को कलमो साॻो मुंहं में उथारियसि चोटीअ वरी बंदि करे पंहिंजे घर आंदे की तूं मूंसां निकाह कर की मां जेकी ज़बान कई अथमि निकाह जंहिंसां मूंखे गॾु उथारियो अथव मुंहिंजो मरण ताणी बि निकाह इन सां आहे ॿिए मां कंहिंजी हक़ न आहियां बसि मुंहिंजी मोहबत दिलि ओॾे आहे तोसां मां छा करे सघंदुसि पोइ नौकरनि खे चई हिनखे कोर्ट में अहिड़ो बंदि कयो जेको ज़िंदगीअ भर अहिड़ो क़ैद कयोसि जो कंहिंसां मिली न सघे
हिकु ई नौकर हुनखे मानी ॾियणो वञे बसि हुनखे कड़नि में बंदि करे छॾियो लोहे कोट में अंदरि हिकु नौकर ईंदो टेम ते हुनखे मानी ॾींदो मानी सो खाराए मोटंदोसि छा कंदोसि क़ैदार माण्हू ईअं कबो न हथ त बंदि क़ैदा हुनखे मानी खाराए मोटंदो खाराए मोटंदोसि त पोइ जंहिं महिल मानी हूंदी हुअसि त ईअं चवंदी बहादुर बादशाह जे तुंहिंजो ज़िंदह जी ख़बर हुजे हा वरगो मां तुंहिंजो नालो वेठी ॻोल्हियां हा या तूं मिसाल जी ॻाल्हि को फोटू तस्वीर हुजे हा या तुंहिंजो केरु मूंखे सलाम साल ते ॾिए हा ते मूंखे क़ैद सवलो हुयो तुंहिंजो नालो मूंखे माना पोइ बि घटि न हुयो क़ैद तूं वधीक मोहबत वारो ईअं ॾुख ॾिसंदे छॾ हिनखे वठि हुनखे अॼु डॉक्टर थी विया आहिनि अंग्रेज़ी अॻे यूनानी डॉक्टर हुया पोइ जबलनि मां हॾड़ा गुॾड़ा पथर ॿूटियूं ॻोल्हींदा आहिनि जंहिं मां इलाजु ठाहींदा आहिनि इलाज ख़ातिर जो आया त हिन गार हिकिड़े में आवाज़ माण्हू जो हिनखे सम्झ में आयो डॉक्टर माना यूनानी वीचार जेका गॾु हुया पाण में त हिकिड़े चयो यार हिन में इंसान आवाज़ थो अचे चई जिन भला हूंदी जबल गार में छा हूंदो आवाज़ थो अचे की पर हीअं कयो हाणे अॻे पट त हर माण्हू पट को ॿधंदो यार चारि ॼणा 4 पटका आहिनि मूंखे चेल में ॿधो हेठि वञे आहे इंसान जो बचो आस्ते लोॾो ॾियो जे आहे जिन भूत लोॾो ॾींदो भला मुंहिंजो पोइ बि लाश त मूंखे खणी अथई पर मां चवां पर करिणो कंहिंखे कुदरत वारे करिणो हा करिणो कुदरत वारे इश्क में सदमो आसास इश्क न हूंदो आहे पोइ जंहिं महिल मुंहिंजा भाउ हो जोगी हो डॉक्टर वीचारो हेठि जो लही वियो त हुनजे चपनि तां जंहिं महिल हुनजो खणण वारी कोशिशि कई त चई काथे कैंसर परी काथे कैंसर परी त वरी हुनजी ज़बान जो लफ़्ज़ पूरो थी वधीक लफ़्ज़ हुन खणी मथे आस्ते लोॾो ने खणी आया मथे हीलो बहानो आहे रब जा देरि कान्हे का ॾींहं कुझु गुज़रिया हुननि इलाजु कयो टिपटाइट थियो जॾहिं घुमण फिरण जहिड़ो थियो त जोगियुनि हिननि डॉक्टरनि वीचारनि चयो दा बहादुर हाणे जिथे चई ताथे तोखे छॾे अचूं कंहिंजो मित्र आहे कंहिंजो भाउ आहे कंहिंजो दोस्त आहे तोखे असां इन जाइ ते फिटी कयूं ईअं चयो वेंदो आहे न की धारे माण्हूअ खे या ॿाहिरि अड़सूए खे चई भाउ मूंखे कढियो कंहिं गार मां चई मिसाल त भाउ गहणे कढियो की हाजी गहणे कढियो आहे त मूंखे मंज़िल जी इनखे ख़बर आहे की कुझु ॿुधाए की मुंहिंजी ज़बान नालो नथी ॾसे सघे छो जो इश्क हुनजो बर्दाश्त न पियो चए नालो वठंदो मुंहिंजो या फाटी पवंदी जी बसि वधीक मां नथो चवां मूंखे पुॼाए उन जाइ ते जीअं मूंखे कढियो आहे दग जी बि मुंहिंजे दोस्त जी बि उनखे ख़बर आहे यार जी बि उनखे ख़बर आहे पार जी बि उनखे ख़बर आहे जीअं मूंखे गार मूं कढियो आहे 12 साल अॻु भाई कैंसर कयो आहे उनजो नालो वात में हाणे उहा लोहे कोट में क़ैद लॻी पई आहे मिलनि कीअं चई तव्हां सुठो मूंखे ॾस ॾियो रुगो पोइ हुननि को सुंबो लोह जो ठारायो जेको टायर खोलण जे हिसाब सां अहिड़े हिसाब सां सुंबो ठाहे चई इश्क मंज़िल कंदो आहे त हथु कढो डॉक्टरनि पाण सलाह कई चई गार मूं अलाह कढाए त इश्क छो न पुॼाईंदो असां हिकिड़ो दम मुंहिंजो गार में गिरो अंदरि अदा हुनखे सुंबो ठाहे ॾिनमि चई हाणे तूं वञ ठीकु आहे हुनखे रस्तो बि ॾसियुनि दग बि ॾसियुनि पार नक्शा बि ॾिननि जंहिं महिल उन जाइ ते पहुतो वञे त वाकई बि उतो सन्हड़ो सुराख आहे जेको अंदरियों पाणी ॿाहिरि निकिरे थो ॿियो टोटल लोहो कोट आहे अंदरां को पाणी इहा ख़बर पई त हितां माना सुराख आहे पाणी थो अचे अलाह द्वार कराए त इश्क अचे हुनखे धको ईंदे अदा इश्क लोहे खे पाणी करे छॾे पथर खे पाणी करे छॾे हे लोहो कोट इश्क वारो छा थो करे छॾे जंहिं महिल हुनखे मुकमल वॾे एतिरो तयारु कयो जीअं माण्हू उतां निकिरी वेंदा त कैंसर परी जीअं जो मानी खणी आयो नौकर मानी खणी आयो मानी जो ॾिने थो कैंसर परी मानी न खाधी उन खाराईंदो हो मानी बंदि जो हुई उन खाराईंदो मानी त मानी न नौकर न खाए कैंसर परी मानी न खाधी पोइ पुठी हिनखे मुंहुं कढी जॻह ते निकिरंदा न जंहिं महिल जो हुन मानी न खाधी त 5 5 8 ॾींहं बुख ते त हूंदी न कैंसर पर कैदी ते बि बुख ते हूंदी जो नौकर जो पुठी वराए त हाणे कैंसर परी कंधु हेठि लॻो पियो आख़िर में नार पिया था वहनि जेको अॻियो झोल जो लटो आहे उहो मुकमल हुन नारनि में भिॼी आहे रब खे बि ॿाहिरि मुंहिंजा मालिक या त दिलि न ॾियां हेॾे ॾिनी त हुनजी मालिकी का ईअं चयो वेंदो न सही या त दिलि न ॾियां त ॾिनी हुई त मालिकी करेसि ईअं रब खे ॿाॾाए पियो वेठी हुन पंहिंजे लटे मञा लोह जी टिकिरी ॿधी ऐं लोह सां लटो स्पीड में अॻिते वेंदो आहे लोह सां लटो स्पीड में अॻिते हुन चयो हाणे मां इंसानु अंदरि घिरा को नौकर चाकर ॾिसे उॾाम को देव ॾिसे चुगली लॻी वञे ईअं चयो वेंदो न चुगली तुंहिंजे घर जो केरु ॾिसे न ॾिसे न
पोइ हुन पंहिंजो लटो उछलियो त खड़को छो त खड़के रे तवजो हर माण्हू कंदो आहे त कहिड़ी छोकिरी चवंदो आहे न खड़के ते माण्हू नज़र कंदो आहे हाँ जंहिं महिल जो खड़को जो कंहिं खड़के ते नज़र जो पई त हुन जे लटे जे साम्हूं पियो त लटो त मुंहिंजे महबूब जो आहे हीअं नज़र के त आशिक़ साम्हूं ॾिसो अदा मुंहिंजा भाउ इश्क खे लोहा कोट बि कुझु नथा कनि इहे हथ कड़ियूं बि कुझु नथियूं कनि इश्क जे महिल आरस भॻा त कड़ियूं कड़ियुनि खां परे थी वियो निकिरी आई ॿार अंदरि जॾहिं न कड़ियुनि खां निकिती ॿार निकिती त बहादुर बादशाह कैसर परी कान्हे ठाकुर जा मोहबत अलाए कहिड़ी शइ आहे इश्क जो धुओं पोइ दुखे त कैसर परी जो दुआ हिते तुंहिंजे दुखण जी जाइ न आहे अञा अॻिते हल छा चीज़ दुआ हिते तुंहिंजे दुखण जी जाइ न आहे अञा अॻिते हल इश्क जो खुटियो त न आहे न इश्क खुटाए त कंहिं कोन्हे अञा बि त वधंदो रहंदो ये छा चए बहादुर बादशाह खे चई कि उहो देवा जे पहुचंदो त हाणे ज़िंदा न छॾींदो हूअं कुझु बचा त हाणे बचो हाणे भॼ पेरनि ज़ोर ॾे ऐं मुंहिंजा ॿाहिरि पंधु मिंगल सुठी अथई बहादुर बादशाह कैसर परे हथ खे ॾेई पेरे उघाड़े ऐं हिन पंधु वायो आहे ॿिन्ही जा पेर फुलकणा पर नज़र हेठि न आहे पोइ बि मथे नज़र आहे त पुॼो कंहिं वसो में ॿियो त टोटल देहनि जूं दिननि जूं बादशाहियूं त बादशाह उहे आहिनि जेका मुंहिंजा दुश्मन आहिनि दुश्मन जे मां जॾहिं ॻोठ मां निकिरां त आज़ादु थिया न कुझु टाइम गुज़रियो नौकर जो ॿिए वेले ते बानी खड़ी आहे त कैसर परी मानी आहे लोहे कोट में कोन बादशाह खे बादशाह सलाम थो कैसर परी कान्हे चई वज़ीर वज़ीर अकल कई त बादशाह ते कैसर परी न आहे वठी बहादुर बादशाह चई छो जे इश्क जे मां ॾिठो तव्हां किथे थो तूं त उछले फिटी कयो बहादुर खे इश्क त मां ॾिठो न इश्क जो मां ॾिठो तूं त उछले फिटी कयो बहादुर खे की नौकर चेको बि न बहादुर बादशाह खे ऐं कैसर परे खे वठी ईंदो उनखे अधु बादशाह ॾींदो ककू दे बादशाह अचो नौकर चाकर बि त मिल्कियत कर त असुल लागू हर माण्हू हुयो देव जिन भूत हर शइ माना वधाई ॾियो मां वधा खुटा लालच माराईंदा अधा लश्कर निकिरी पियो अचे अवाम निकिरी पियो कुझु मंज़िल कयो का सरती साड़ी ते पहुती परीअ ते पहुत त कैसर परी हाणे ज़ोर ॾे पोयों बादशाह अवाम उतारियो अथई तूं काॾे भॼी सघंदी परियूं बि त हुन सां गॾु अचनि पियूं न साथ ॾियण पर हाणे उहे छा करनि हिनखे बहादुर बादशाह खे खणनि त कैसर परी काॾे कनि कैसर परी खणनि त बहादुर बादशाह खे काॾे कनि कुझु मंज़िल करिया का स्पीड वधाइनि त ककू दे लश्कर अचे वेझो पहुतो छा थियो चाचा अचे वेझो पहुतो त बहादुर बादशाह खे कैसर परीअ जो सोटाणे महबूब आख़िरी भाकुर पायूं हाणे त जुदाईअ टाइम अची छा चई आख़िरी भाकुर पायूं हींअर जुदाईअ टाइम अचियो त बहादुर बादशाह जो महबूब मुंहिंजा जे रब जो राज़ न आहे त तूं हिते ख़ुशि जो मां हिते ख़ुशि निकिरे त रब थो न ईअं चयो वेंदो न साईं ॿिन्ही खे निकिरे त रब थो न तीअं कैसर परी तूं हिते ख़ुशि जो मां हिते ख़ुशि आहियां दुश्मन जंहिं महिल वेझो आयो त कैसर परी खे ॿियो वात में लफ़्ज़ न आहे चई मुंहिंजा मालिक साईं हर इंसान खे हर जिन खे हर भूत खे हर कंहिंखे तूं वसो ॾिनी मुंहिंजो को धणी धोकी न आहे हा न मुंहिंजो न मुंहिंजे महबूब जेको आहे को मुंहिंजी मालिकी करे न तूं ई मालिकी थो करे कसम आयो दा के त रब दा वेझो आहे परे कोन्हे रब वेझो आहे परे कोन्हे त बहादुर बादशाह को लफ़्ज़ इहे निकिता कैसर परी मुंहिंजो हिन जंगल मुल्क में कुझु न आहे पर फलाणे मालात में जेके ॾाइण था मुंहिंजी ससु छा चीज़ उहा मुंहिंजी ससु उन छा थियो त ओलो वक़्तु अबो करे सॾु कजां अदा कुते जी दां सते आसमान पुॼे थी बाक़ी इश्क दां न पुॼंदी कुते जी दां सते आसमान ते पुॼे थी भई इश्क जी न पुॼंदी त कैसर पई इहे लफ़्ज़ चई ॿुधा त तुंहिंजी ससु आहे त चई त पोइ त वसो में चढ़ी मथे जे महिल सत कुझु मंज़िल ढारे जॾहिं बहादुर बादशाह करे सॾु कई त ॾाइण ते घर ते सत मालात में आवाज़ु पढ़ वारी जॻह ॿुधे बहादुर बादशाह जो त कैसर परी नालो वरितो छा आहे त मुंहिंजे न्याणे ॾे ख़ैरु न आहे कैसर परी छो छॾे हुयो त उन जो ॻोल्हो न मां त गॾु मोकिले छॾियो मां त वार सुधो त भला घर मिलंदुसि घर न पहुची सघियो आहे हिकु सॾु कयो त ॿियो पूरो न कयो त ॾाइण उन जाइ ते खंजर खणी पहुती अचे किथे पहुती कैसर परी आवाज़ वारी जाइ ते अदा जेकी माण्हू पए खाए माण्हू पए मारे औज़ार हुनखे पंहिंजा भला भला सां मूं ॾे न ईअं रब खे करिणो हो ईअं रब खे करिणो हो अचे ॾाइण लड़ाई चालू कई आहे अचे कैसर परीअ खे चवंदे बहादुर बादशाह खे तूं चढ़ परनि ते तूं उॾ त मां ज़िमो हुजां देवनि खे अचे लड़ाई वठि वठां कुझु टाइम लॻो बहादुर बादशाह के रस्ते जॻह जी ख़बर हुई तव्हां त हुन पंहिंजे महलात में पुॼाई सॼी कुझु नौकर मुआ कुझु भाड़ी छा कुझु भॻा जॾहिं पंहिंजे महलात में पुॼाईंसि
ककू दे लश्कर सुधो जे जगह जे मथों वेठो हिनखे चई अंदर तव्हां कंहिं सरपरीअ बहादुर बादशाह खे चई तूं अंदरि हलियो कोठीअ ॿाहिरि हुन खिड़की ॾेई छॾी की मां ॼाणा जेसिताईं मुंहिंजो सिर्फ़ु फिनल थियो पंहिंजे नसीब खे चइजां भाई मां तूं मोए त मुंहिंजी न्याणी मुई न न्याणो जो आहे न्याणो त बचियो आहे न त तूं मोए त मुंहिंजी न्याणी मुई न मां कीअं जीअंदसि बाक़ी अदा ककू दे हिनखे चयो त परी असांखे ॾे बाक़ी इंसान तूं खा हुनखे कहिड़ी ख़बर हा परी असांखे ॾे इंसान तूं खा की मां खावां की हे मुंहिंजो पुटु आहे न्याणो आहे त मुंहिंजो पुटु आहे मां कीअं खाईंदसि हाणे जेसीं ताणी मुंहिंजे साह में हथ में ताक़त ऐं खंजर हूंदो ओसी ताणी मां मारण को न मुड़ंदसि मरियम त पंहिंजे नसीब खे चवां त नौकर चयो जॾहिं हिन जो न्याणो आहे मालिकी आहे त माना ससु जो पुटु थींदो आहे न्याणो बचो आहे हाणे इहो असांखे माण्हू ॾींदी कोन नौकरनि में पंहिंजा पोइ त पेर संभालिया हाणे रहियो बाक़ी ककू दे बादशाह हाणे उहो साईं छा थो करे उन बि चवां पेर ठॻा ॿियो मां छा कयां ॿुधी मुंहिंजा भाउ ककू दे बि पोइ त निकितो बहादुर बादशाह कैंसर परे खे ॾाइण ॿाहिरि कढियो की बहादुर तोखे मां केॾो चयो वार खे ओठ तूं पटे वार खे तो ॾिजां की कैंसर परे ॾाइण ससु खे चई मासी या चाची मूंखे जे इश्क जी आहे ख़बर हुजे हा त घर मां वार न पटियां तोड़ छो कजां मुंहिंजे अकुल जो कमु न कयो मुंहिंजे अकुल जो कमु न कयो त मां घर सरचे कैंसर परे घुरायां की तुंहिंजे अकुल कमु न कयो त मां तव्हां हाणे गॾिजी जहिड़ा पंहिंजी धीउ सां मिली जाओ हाणे छॾे हिनखे वठि हुनजे ज़ालुनि ॿिन्हिनि खे त जंहिंमहिल ॿई उथनि का हेॾो घुमे का हेॾो घुमे त हिक ॿिए खे चवनि पिया अदी हाणे हेतिरा टाइम गुज़रियो आहे हेतिरो टाइम गुज़रियो अञा ताणी न आयो हेतिरो टाइम गुज़रियो अञा ताणी न आयो त जेकी ॾाइण धीअ उहा पई चए भेनर भेनर ॿध न मुड़ुस जी जेकी भाॼे की अदी इश्क मरंदो न आहे इश्क मरंदो न आहे जे मरे हा त मुंहिंजी अम्मा जे हथारो मरे हा उन ई पहिरें पियसि इश्क मरंदो न आहे असांखे यकीन आहे काॾो न काॾो ईंदो असांखे पोइ ॿई साल हुनजे इंतज़ार में शाम न त सुबुह सुबुह न त शाम शाम न त सुबुह इंतज़ार में बीठियूं आहिनि ॻाल्हि झटि गुज़रण ॾींहं पंहिंजे मर्ज़ सां गुज़रण जॾहिं जो पंहिंजे ॻोठु पहुतो अचे त हुनजी ॾाइण जेकी ससु हुई उन जो पुट मां हाणे पहुचे ते बिहां मुंहिंजी धीउ खे मोकिल मुंहिंजी धीउ खे मोकिल मिलां ॿार मतां माण्हू छा चवंदा ॻोठाणा बादशाही जा माण्हू ॾाइण त आख़िर चइजा ॾाइण आहे न ॾाइण त आख़िर ॾाइण आहे पोइ हुन चयो त बहादुर बादशाह चयो त मुंहिंजे ॿार कसे खां पोइ मुंहिंजे बादशाही में तूं न आई आहे की न वरी तूं जे बादशाही में बहादुर बादशाह मुंहिंजी धीउ आहे मां पंहिंजे धीउ जे ॻोठु अचां दुश्मनी कयां त इहो हैफ़ आहे मुंहिंजे हाल में की तुंहिंजे मुंहिंजे ॻोठ में तुंहिंजी धीउ आहे त तूं बि हुनजी माउ आहे तूं हल जेको सिज बियो ॾिठो बि आहे अगरि ॾाइण खे जॾहिं रोटी घर आहे त कुझु माण्हू के हिरास में हुजनि भला जो घर में चवंदा हिरास कुझु माण्हू हिरास में कुझु माण्हू अकुलमंद त बहादुर बादशाह जी साल जेकी ॾाइण जी धीउ आहे त उहा पंहिंजे घर आई आहे त अमुन आहे न आज़ीमनी ते तॾहिं आई आहे न अदा सभु मिलिया घुमिया फिरिया धीउ सां मिली हिन मोकिलायो 5 मिंट जेको चांहि डुब पीतो मुंहिंजा ॿार जंहिंमहिल असुर जो टाइम जो ज़ाल मुड़ुसु वेही कचहरी कई चई त सौट कंहिं चई त कैंसर परी सुबुह थी चई त इहो शादी कयूं न हाणे ज़ाल जो मां तूं जीअं चई ठीकु आहे मुला घुराइजी आहे बादशाह खे चयो साईं कैंसर पई ऐं बहादुर बादशाह शादी थी थिए चई न तुंहिंजो पीउ किथे आहे तुंहिंजी माउ किथे आहे गाना उहो ॿधे हा गाना तुंहिंजो पीउ ॿधे तूं चवंदो न अबू अमा हुजनि शादीअ में अबू अमा तुंहिंजा कहिड़ा आहिनि मुंहिंजा भाउ वरी इश्क खे भाउ हेॾी बीहण भाउ पेट्रोल अची वेंदी आहे त हुनखे यादि वरी पीउ जी अची मां जेकी उॾामक परी लहण ॾेई लथी आहे हेठि अबू तुंहिंजो कहिड़ो आहे जंहिंजे लाइ तुंहिंजो हियां बि फाटे की बाबा खे त मां हीअं थी करे आ की बाबा खे ओसि ताईं तूं मुंहिंजो हक़ु न आहे जेसि ताईं तुंहिंजे बाबा साईं मूंखे पाण सां न गॾाईंदो तोखे वॾो त उहो आहे न तुंहिंजी अम्मा मां ॾिसां तुंहिंजो पीउ ॾिसां न जंहिं कलाम ते मां लथी हुयमि तोॾे लथी हुयमि छा चई त उन ई दुख में त उहो कहिड़ो आहे तुंहिंजो सुबुह साॼे थी भांग खे यादा हाणे पोइ हिते हलो अबिया मां ॾे यादा हिते संग साथ बच्चा ॿार पुट ॾुध हर शइ दोस्त बादशाहियूं हा साईं तूं वञे त यार भले वञ भाई असां कोन असां ख़ुशि आहियूं असां हिते ख़ुशि आहियूं पंहिंजा दोस्त यार करे आऊं न बाबू हले मरी वियो हले बचियो अचे अदा न पोइ बि मुक़ाम त पोइ बि अबो न
उते बि त कुल पढ़ण मां वञा पार त मूंखे कई सुबुह ते परंग जे हाणे घणी थी 3 साल चौथों पाण हाणे छा थींदो कैंसर परी ते ॿियो कुझु कोन थींदो 4 घोड़ा तयार कर 4 मर्दाना वॻा तयार कर पटका बुस्के तयार कर को बि कंहिंसां ॻाल्हायूं न शे को बि कंहिंसां ॻाल्हायूं न शे जेको जाथो रस्ते सां धूड़ ॿरंदी वञे ॻाल्हायूं त सुञाणप छे न ॻाल्हायूं त सुञाणू छे केर बि कंहिंसां ॻाल्हायूं न शे जाथो वञे त घोड़ा जी धूड़ हुजे कैंसर परे चई जीअं तूं चयो हाँ इश्क पोइ ते पीउ जे मोट कया छॾने वठ उन पीउ खे सुबुह जो थिए चई वो पुट बहादुर नालो रे ज़बान ते न पियो वञे नौकर चे पुॼंदु बाबा उहो त तो मोकल ॾिनी हुयसि पाण हल बसि कुराड़ो थी वियो ईअं माण्हू चवंदो न दुख में निड़ कया थोरी हल मां कुराड़ो थी वियो मूंखां महल वई न ॾियां मोकल न ॾियां मूंखां महल वई नौकर वार का घोड़ो सम्झ बाबा कुझु टाइम गुज़रियो दुख में झुरंदो हुनजो माउ जेकी आहे कुराड़ी वीचारी थी वई पीउ अखियुनि खां नाबीनड़ो थी वियो अॻे बादशाही उसूल वारियूं हुयूं हुन कानून सचो हुयो नौकर खे चई पुट तूं बादशाही हला मां ॾिसी बि कुझु कोन थो सघां बाद बादशाह पीउ चयो नौकर वज़ीर नौकर चयो वेंदो आहे न तूं बादशाही हलाए पुट मां ॾिसी कुझु नथो सघां ठीकु आहे जॾहिं हे पहुतो पंहिंजे बादशाही में बहादुर बादशाह जो पहुतो त ज़ाल कैसर परी जो सौट बहादुर ते जी कि जॾहिं पंहिंजे बादशाही में पुॼे त महिल मूंखे ॿुधाइजां त हाणे मां बाबे जे ॻोठ में पहुतो आहियां जॾहिं बहादुर बादशाह पंहिंजे बाबा साईं जे ॻोठ पहुतो त ज़ाल खे चई सौट कैसर परी जे जी कि बाबा साईं जे ॻोठ पहुतो आहे जे ॻोठ पहुतो आहे त पंहिंजी अवल कंहिं काशिद खे तलवार मोकिल छो कि ख़ुशी बर्दाश्त को न करे सघंदो ख़ुशी जहिड़ी खुराक आहे कोन गिणती जहिड़ो गारा आहे हिकु गिणती जेकी आहे इंसान या फाड़ींदी आहे ॿी ख़ुशी इंसान या गारींदी आहे ख़ुशी बर्दाश्त न माण्हू करे सघंदो आहे गिणती बि अहिड़ी हूंदी आहे जेको इंसान वफ़ाद करे थो अटैक थींदी आहे ख़ुशी बि अहिड़ी हूंदी आहे जेको माण्हू बर्दाश्त न करे सघंदो आहे पोइ छा कयां चई पोइ तलवार कंहिंजे हथ जी अची त तलवार आहे बाबे जे हथ जी घोड़ो कंहिंजे हथ घोड़ो बाबे हथ जो संज कंहिंजे बाबे हथ जी अची उहा शइ मोकिल न वञे कुझु ख़ुशी शइ पोइ कुझु खां मथे असां अचां जेको हुन कुझु दिलि बहादुर थिए ठीकु आहे अदा जो ॿार या त तो जहिड़ो भाउ सुल्तान जहिड़ो अधे हाजी ॼणे जहिड़ो बीठो अब आहे फलाणो बादशाह अची कुराड़ो थी वियो हाणे वीचारो खंघि थो पियो कुझु बि कोन्हे पियो रोए पिनण में अॼु छा आहे ये त आयो हुन पुटु बहादुर आया अचे त पियो मुंहिंजो दोस्त आहे उहो बि मूंखे चई घोड़ो मुंहिंजो तलवार बाबा साईं खे ॾिजां मां अचां थो पियो लश्कर सुधो अचे थो पियो अदा हिन घोड़ो बि ॾिनई तलवार बि ॾिनई हे चई सही आहे मां पुॼाए थो ॼाण मूंखे कहिड़ी देरि आहे भला 50 ॾींदे मूंखे मज़दूरी अचो न जॾहिं घोड़ो काए जॾहिं उते पहुतो त घोड़ो थिए पंहिंजे बादशाही में पहुतो त फुलाट हुई घोड़ो पंहिंजे बादशाही में पहुतो त 100 साल ते पंहिंजे ॻोठ ॼम वारे ॾींदे त ज़रूरु जान में ख़ुशी पैदा थींदी जॾहिं घोड़ो जो पैदा थियल हुनजे ॻोठ में पहुतो त जॾहिं फुलाट हुई ॿुधी पूरी छॾण वारी ॻाल्हि बि जंहिं महिल फुलाट हुई त ज़ाल खे मुड़ुस तुंहिंजे सौट जे जी खुदा न भुलाए घोड़ो मुंहिंजे पुट बहादुर आहे न घोड़ा घोड़नि जहिड़ा मुंहिंजो पुटु हले काॾे हले वेचे खुदा न भुलाए सदियूं गुज़री वियूं हुननि पाण 5 गुफ़्ता बि न कया त उहो बादशाह नौकर उहो जेको हुनजो ॻोठाणो ई माण्हू माना 2 रुपयनि वारो नौकर जे घोड़ो काए पहुतो अचे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बादशाह सलामत हे तुंहिंजे पुट जो घोड़ो ऐं हे तुंहिंजे पुट जी तलवार मूंखे ॿिए माण्हू ॾिया त हिन जो बहादुर बादशाह अचे थो पाण पोइते आहे तलवार अदा हथ में जे ज़िंदगी तलवार हला ई औज़ार जेको तो पंहिंजे हथ में ॿुधाईंदो त ज़ाल ते चरिया मथां मुंहिंजे पुट हिन जो धोखो हुजे चङिया त ॾिस पोइ चिता जो ॾिसनि पिया त तलवार जीअं चिता पिया ॾिसे ख़ुशी हुनजी वधंदी पंहिंजे नज़र थींदो पए जीअं चिता पिया ॾिसनि तीअं रौनक अखियुनि वधंदी पंहिंजे पुट मुंहिंजे बहादुर जो घोड़ो आहे ॿार किरी बीठो ज़ाल मुड़ुसु बीठा त काॾों थो अचे ख़ुशी अचे वञे जान में जन महिल जो चइनी खे ॾिसण ख़ुदा न भुलाए पुटु मुंहिंजो इहो थो अचे पियो जंहिं महिल जो वेझो आयो त हाणे पीउ पुट जा विछड़ियल कीअं था पोइ मिलनि डुकी जो भाकुर पातई त रोई चई बाबा जी पुट बाबा अधे वारा कोन आया छा चईंसि अधे वारा कोन आया या बाजे अधे वारा कोन आया त हे बि त मुंहिंजा पुट आहिनि न जेका तोसां गॾु 4 त मोटिया हो न मूंखे कहिड़ो ॾुख आहे हे बि त मुंहिंजा पुट आहिनि न हाणे कैसर परी बि आयसि उहो ॾहण वारी धीउ बि आयसि बादशाह जी धीउ बि आयसि भाकुरे पजी आहे त चई बाबा हिन 2 सां मां निकाह कयो आहे 3 अञा रहियल आहे तुंहिंजे इंतज़ार में चई पुट मूंखे ख़बर आहे त तोखे वरी बि इश्क ई सुॼाईंदा
तो मूंखे ख़बर आहे तोखे वरी बि इश्क ई पुॼाईंदो असां नौकर हुकुम के देर कान गुज़र तारीख़ बजी वई कंजूं कुसन पे बकरियूं नचनि पे धाम धूम सां वियांह थियो केरु बूटियूं खाए बवाल जेको आहे सुल्तान खान बि हुयो जुमन खान बि हुयो हाजी गहणो कलोड़ो बि हुयो गुलाम सिंह कलोड़ो बि हुयो ॾाढो वियांह में ख़ुशीअ में भत सत खाधासीं कलट में ख़ुशि रखो पंहिंजे पीउ सां छोकिरा मां ॻाल्हि करी जहां अचे न पियो